ख़बर वाक़िअ इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सदर आसिफ अली ज़रदारी ॾोहिटे जी सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ दुबई वियो आहे। मुल्क मां भॼण ऐं माण्हुनि खे भॼाइण PTI जी आदत आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त पंजाब में ट्रांसफर पोस्टिंग करे फरह गोगी बनी गाला जो किचन हलाईंदी हुई। फरह गोगी अॻूणे वज़ीर आज़म जे घरवारी सां गॾिजी जेकी कारनामा कया उन जी समूरी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे। शर्जील इनाम मेमून चयो त PTI वारा अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे परॾेही दौरे जे हवाले सां अजाई आदत मूजिब प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शेड्यूल मूजिब वतन वापसि अची वेंदो। शर्जील इनाम मेमून चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हालतुनि खे मुंहुं ॾियणु ॼाणे थी। PTI जी लीडरशिप जियां न आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी PTI जियां कॾहिं बि इदारनि ते तनक़ीद न कई आहे, न ई ब्लैकमेल करे दबाव में आणण जी कोशिश कई आहे। शर्जील इनाम मेमून वीडियो बयान में एक ज़रदारी PTI ते भारी आहे जो नारो पिणु हंयो। इन हवाले से कराची खां TTV न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो, बियो छा चवण हो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो? जी बिल्कुल, इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त कुछ लोटा जेके PTI में आया आहिनि उन्हनि जी जेका उहा ख्वाहिश थी सघे थी। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे हिकु ख़ानगी दौरे ते दुबई वियो आहे। उन चयो त पंहिंजी सालगिरह ऐं पंहिंजे जेको सो ॾोहिटे जी सालगिरह ऐं फैमिली सां गॾु मल्हाइण लाइ उहो दुबई विया आहिनि। चवणो हो त PTI जा जेके लीडर आहिनि उहे प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। इहा उन्हनि माण्हुनि जी जेका आदत आहे। इतलात खाते सूबाई वज़ीर चयो त मुल्क मां भॼण ऐं माण्हुनि खे भॼाइण PTI जे माण्हुनि जी आदत आहे। फरह गोगी जेका आहे उहा बनी गाला जो जेको आहे रंधिणो हलाए थी, बोतीखानो हलाए थी। चवणो हो त फरह गोगी अॻूणे वज़ीर आज़म जी घरवारी सां मिली जेके कारनामा कया आहिनि उहे कंहिंखां गुज़ारा आहिनि। चवणो त पंजाब में मुक़ररियूं बदिलियूं हुजनि या ज़मीन अलाट करण वारा मामला हुजनि, उन मां उन अरबे रुपया कमाया ऐं उहे पैसा जेको इमरान ख़ान जे किचन हलाइण में ख़र्च थिया। PTI जा माण्हू फरह गोगी उन जो जेको मुड़ुसु आहे उनखे वापसि आणनि। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ वापसि अची वेंदो ऐं आसिफ अली ज़रदारी अॻु में बि जेको आहे हालतुनि जो मुक़ाबिलो कयो आहे, हाणे बि कंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।